बुड़ खाइनो हाय खुदा जी ज़ात जो कसम है तबलीग जमात वारन जी दुआ ये कबूल थींदी तव जी बनी इसराइल जी नबी जो दुआऊं कबूल थींदी 24 कलाक मस्जिद की जिंदगी 24 कलाक ये शराबन के भी बेचारा वठी करे मस्जिद में ईंदान एकड़े शराबी के वठी आया वो मस्जिद में वो जब बाबा गाल बो तो मां शराब पींदो हल बाबा वो खणी मस्जिद में वो ते शराब काकूसन में रखे मस्जिद को बाहर वो जने अधरात थी सब उथिया ते सुतो पयो हो पोइ न उथी करे दुआ घुरी रुन अल्लाह अल्लाह मा शराबी अल्लाह मा के अल्लाह वाला वठी आन तुझे घर में अल्लाह जी असहाबे कहफ सा कुत्तो गड हो न अल्लाह तो न कुत्ते जो जिक्र कुरान में कयो आ अल्लाह क़यामत जण कुत्ते के मानू जी शक्ल ले जन्नत दी अल्लाह मा भी कुण न कुत्तो शराबी गड्यो आया अल्लाह मके माफ कर खुदा जो कसम दुआ घुरे अल्लाह कबूल करे छदे से शराब भी हलियो वैसे पक्को नमाजी थो 4 महीना है सुन्नत सीने ताई चेहरे में नूर में उभरे एक तबलीग जमात वाला ट्रेन ये लगाइंदा क्यों न सा तड़ा जा फर्ज सिखो चूड़ालियूं थी वन बस वेंजण दो अचे वयो हेली औलाद जो फर्ज कढिया तो बिन तड़ो रहंदो वुज़ू में फर्ज न था जन वुज़ू ना फर्ज न था जन यो भी मौलवी ते कावड़े बैठो यो भी आलम ते कावड़े बैठो तबलीग जमात वडो कम क्यों आ गोठ में दर ते अले के मानू गालियूं नींदा हन बेचारा आई जगह अंदाजो लगाए न कजी मानी खाइनी न कजो पानी पियनी पचाइन भी पाना मानी भी पाना कर बेचारा रात जो मस्जिद में मच्छरन में बिच्छुन में नांगन में बलाउन में एकले गोठ में विया उन गोठ वारन चंद हे मस्जिद में न वञो चो चई रात जो अलाए किनियूं रड़ियूं दियूं अलाए के बात अलाए छा तबलीग जमात वारन वेचारन चयो त बाबा असां बींदासीं अंदर जो मस्जिद में वञनि त कुतियूं डरा हयूं वेठियूं आहिनि कुतन के बार कड़ी सॼी मस्जिद के सिधो करे शिनकार ॾेई जमाती विया शहर में वठी आया मुसल्लो ऐं तॾो रात अदरा थी आसान मस्जिद में ॾिनो रात अदरा थी आवाज आया रड़ियूं आयूं हुकारा आया वडा तबलीग जमात वारा वेचारा उठी बीठ कौन हो जिन हो भूत हो जो भी हो सामने आ जाओ खुदा जी ज़ा जो कसम आवाज आयो न मैं जिन हूं न भूत हूं मैं अल्लाह का घर मस्जिद क्या हुआ है जे गांव वाले मुझे आबाद नहीं करते नमाज नहीं पढ़ते आशा नहीं देते मुझे सही फरमायो मस्जिद चौंदी अल्लाह तो उनके बर्बाद कर दे मुखे बर्बाद कर मस्जिद नमाजी हुजूर फरमाया मस्जिद दुआ नहीं दी अल्लाह तो उनके आबाद कर दे मुखे आबाद कयो तबलीग जमात वारा गोठ जो सर्वे क्यों सजे गोठ जा मानू बीमार कंजी अख फिरल कंजा चप फिरल कंजी जग फिरल कंजी बाह फिरल जिने अज़ाब थव अल्लाह जे घर मस्जिद के छडियो थव तौबा ताइब थियो इतने जिन्ना न भूता न बलाए ये मस्जिद रोए थी ऐ मस्जिद के बर्बाद कयो थव उन तबलीग जमात वारन कम कयो खुदा जी ज़ा जो कसम मस्जिद भी नहीं ठहरायो मस्जिद भी सोने तालीम भी हली बच्चा भी कुरान जा हाफिज आलिम बन जियो उन गोठ वारन जे मथा भी अल्लाह मुसीबत तारे छड़ी ये मस्जिद आबाद गोठ आबाद अल्लाह जो नालो तो हुसैनियो है दरियो माता ने अर्ज खणी आयो मस्जिद के आबाद क्यों तबलीग जमात वाला सा 2 डी नकद वणो चिल्लो वणो 40 डी वणो मानू जालिम था चवंदा अमेरिका दींदी आ पैसा से अमेरिका हरामी एडो भलो एडा भलान हाने वने तो जनरेटर पूरो सही ता पूरा थियो मां पूरो न थियो हां ट्रला त करे तो कुल तेल कोने ऊंधे में बुकी दिनो कम थोड़ो चुको तो जो तो भटो त खाई ना करे खाई यार बस नहीं शाबाश तो यार मां भी ना खा दिया खैर चुकरो भी जेस करो बाबा सब तो को वणा मां के खबर आई ना
ओ अदा अल्लाह जो नालो तो यार हे मां बाहूं तो बता ओ नौजवान हो जिंदगी दे कोई भरोसो कोने उलमा जो साथ ॾियो हे तबलीग जमात वारा दर दर ते अचनि था हिन सां गॾु वञो 3 ॾींहं हणी अचो न मूंखे रब मोहम्मद जो कसम मोटी अच तूं पंहिंजी ज़िंदगीअ में चेंजिंग ॾिसंदे हाँ सुकून ॾिसंदे सुकून ऐं कर्ज़ लहंदई मर्ज़ लहंदई बीमारी दूर थींदई तूं तबलीग जमात सां वञी त ॾिस न वञी त ॾिस न इहे सॼी उम्मत लाइ दुआऊं घुरंदा आहिनि सभिनी माण्हुनि जे लाइ दुआऊं घुरंदा आहिनि तंहिंजे करे मुंहिंजो अर्ज़ो अथव मां तव्हां ॾे अर्ज़ो खणी आयो आहियां त पंहिंजे बचनि खे क़ुर पढ़ायो पाण बि नंढड़ा नंढड़ा ॿार मस्जिद में मोकिलियो मस्जिद जो ख़्यालु कयो मुतवली मूंखे त ख़बर ई नथी पई मस्जिद खे ठारायो मोटरो ठारायो लाउड हुजनि 5 वक़्त आज़ान अचे त शैतान भॼी वञे हदीस में जाते अल्लाह अकबर जो आवाज़ थींदो आहे न उते शैतान हदीस जा लफ़्ज़ तो ॿुधंदो टिट हणंदो भॼी वेंदो हदीस में लिखियल आहे भॼी वेंदो ओ दोस्तो अलाए वरी छा खणी आयो वरी ॿिए वारे घुराए जंहिं त पोइ जो वाइस गंज थियो अॻ में न हाणे त हयूं वञा हाणे ॻाल्हायूं ॻाल्हायूं मां घणो त चयो आहे वरी हाणे खणी आयो आहे ॿियो मौज़ू ते थी हलो हुन जो साहु सुकी वियो आहे ग़रीबनि जो हुन सां बि हालत आहे अल्लाह न बस अल्लाह सां तव्हांखे बरकत मां बि थकियल आहियां राति ओ घोट की बने आकिल साईं अब्दुल मालिक साहब होॾे पंधु करे दोस्त आया वरी इंशाल्लाह सभु वाइदो कयूं वञा त ॿीहर घुरायो बि न ईअं त न जो कुझु रहियल बि त हुजे न भाउ हाँ घुराईंदो त पोइ वरी सियारे में वाइज़ो कराइजो त वरी मां अबे अम्मा जे शान ते हिन क़ुरान मां ॿुधाईंदुमि मदीने जे मीर जी अमर जो शान अबे जो बयान हुज़ूर जे बचड़नि जो बयान हुज़ूर शान में आला इल्म में आला हुस्न में आला जमाल में आला कमाल में आला अखलाक में आला मदीने जे मीर जी सुन्नत अदा कयो अबा मां तव्हां खां पुछां थो अबा पानी पीअण में सुन्नतूं घणियूं आहिनि अबा हाँ हे तबलीग में वयो अथई पक हे वयो अथई नंढड़ो हेनो हे घणा 5 था चवनि मौलवी बोलिया अथई और 3 थो चए अबा 3 सायूं आहिनि हिन सॼे हथ सां पाणीअ खे गिलास खे पकड़ियो मिठे मोहम्मद जी सुन्नत ॾिसोसि मुंहिंजे मिठे मोहम्मद जी सुन्नत बिलाल नाले छोकिरो हो स्कूल में पढ़ंदो हो ॿियो हिकिड़ो वाणियो पोइ बिलाल जॾहिं पाणी पियो पीए त हुन छोकिरे चयोसि छा थो करे चई मां सॼे हथ सां पाणी वठंदो आहियां वेही पीअंदो आहियां मुंहिंजे मोहम्मद जी सुन्नत आहे पाणीअ खे ॾिसी पीअंदो आहियां मुंहिंजे मोहम्मद जी सुन्नत आहे 3 साइण सां पीअंदो आहियां मुंहिंजे मोहम्मद जी सुन्नत आहे पीअण महिल बिस्मिल्लाह आख़िर में अल्हम्दुलिल्लाह उहो छोकिरो हिन बिलाल सां कचहरी यारी रखियईं हुयो वाणियो हिंदू त मां खे चयईं मां पाणी ॾे जॾहिं मां पाणी भरे आई चई मां बलफ बार चई छो चई मां पाणी खे ॾिसंदुमि चई मां पाणीअ खे ॾिसंदे छो हूअ ईअं पीअंदो आहे ॾिसंदे चई मां बसि खोल चई छो चई मां खोल मुंहिंजो दोस्त आहे बिलाल उहो पाणी पीअंदो आहे न वेही पीअंदो आहे सॼे हथ सां पीअंदो आहे चवंदो आहे असांजे मोहम्मद जी सुन्नत आहे ॾिसी पीअंदो आहे मां चस हुन सां वरी कॾहिं यारी रखी अथई हीअं जो दर वञी बल्ब जो खोले छोकिरे जो पाणी ॾिठो त पाणीअ जे अंदरि विछूं जी तो हो वॾो ॾिसी चई त मां वञी पाणी हारियो सुबुह थी हुन बिलाल जे मां होॾे उहा हुन वायाणी वई चई तव्हांजो दीन सचो आहे मुंहिंजो पुटु जेको आहे सो तुंहिंजे बिलाल जे तरीक़े ते हलियो तुंहिंजे मोहम्मद जे तरीक़े ते हलियो मुंहिंजे बचे जी ज़िंदगी बची वई आहे अब पाणी पीअण में 6 सुन्नतूं हिकिड़ी सुन्नत ज़िंदा कयो 100 शहीद जो सवाबु जंहिं हिकिड़ो गिलास पाणी जो पीतो न 600 शहीदनि जो सवाबु तंहिंजे करे उथंदासीं वेंदासीं सुन्नत जे मुताबिक़ खाईंदासीं पीअंदासीं सुन्नत जे मुताबिक़ ऐं मदीने जे मीर सां मोहब्बत कयो ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे हुज़ूर वफ़ादार त वफ़ादार मोहब्बत माण्हू दुनिया जे अंदरि छो कंदो आहे हिन सां मोहब्बत छो कंदे सुहिणो हे सखी आहे हिन जे करे ही बहादुर आहे हिन जे करे ही वफ़ादार आहे हिन जे करे ही मालदार आहे हिन जे करे हिननि ॻाल्हियुनि जे करे इहे 5 ई 6 ॻाल्हियूं त मदीने जे मीर में आहिनि सोन जो सरदार आहे सखे जो सरदार आहे मालदारनि जो सरदार आहे अखलाक वारनि जो सरदार आहे वफ़ादारनि जो सरदार
खुदा जी ज़ात जो कसम जेरो मुझो साईं वफादार आहे कोई न हिते भी वफादारी दुनिया में वजन था भी वफादार क्या मजो ॾियारो थींदो सिजने से दे जमीन ड्रामे जी मानो पाजे पकड़ में पिया ॿुधंदो आइनल जब्बारून आइनल मुतकब्बिरून काने विया मुतकब्बिर काने विया सरकश केरो ॻाल्हाए नबी नफ़्सी नफ़्सी पिया कंदो सारा माण्हू ईंदो आलिमनि खे वठी ईंदो हलो ईंदा आदम ने आदम तू अल्लाह जो पहिरियों नबी रब कावड़ में वञी चवेसि ऐं आदम जदो मोटी वञो ईंदा इब्राहिम ने मोटाईंदो मूसा मोटाईंदो नबियनि खां थींदा ईंदा चवंदा सल्लिम 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 नफ़्सी नफ़्सी पाण ॼाणो पंहिंजा कम ॼाणो अॼु अल्लाह कावड़ में अल्लाह ईसा नबी ॾींदा ईसा तू रूहुल्लाह अल्लाह जो नबी तू रब के अर्ज कर ऐं हिसाब किताब शुरू कर ईसा नबी जदो मोटी वञो बाक़ी के जू में जवान सुजे तो न सुञा तो वञो खाली न मोटाईंदो अल्लाह उसद उन जू जे जवान जो नालो छा आहे चवंदो हबीबुल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सारा माण्हू ईंदा मुझे साईं दे नबी नफ़्सी नफ़्सी पाकन सदको वञास मुझो मिठो मोहम्मद अल्लाहुम्मा फिल उम्मती अल्लाह खुदा जी ज़ात जो कसम मानो रोंदा अल्लाह जलाल में कावड़ में मोहम्मद अल्लाह के चौसा जो हिसाब किताब चालू करे अल्लाह वाह रहीम नबी वाह वफादार नबी वाह हमदर्द नबी मुझो साईं सजदे में वींदो अजो का छॾी शरा जो सजदे में होंदो अल्लाह हाय मुझो मोहम्मद रोंदो हाणे दुनिया जे अंदर पुट रोए पी पर जाए हीरो मां पर जाए दोस्त के दोस्त पर जाए शागिर्द के उस्ताद पर जाए क्या मजे ॾियण जॾहिं मुझो साईं रोंदो अल्लाह पाण पर जाईंदो से गिर परस गया मोहम्मद ओ मुझा दिल पर ओ मुझा मोहम्मद उथना अज तुझे रोण जो ॾींहुं नाहे अज तुझे बुलंद थियण जो या वधीक ॾींहुं सल घुरन जीअं पुट चवंदो आहे पीउ चवंदो आहे पुट खे घुरन छा ॾियां मां चवंदी त मारो न जेका शइ चए वठी ॾेई यार यार खे चवंदो आहे दुनिया जे अंदरि यार के परेशान थी छा खपई कम जे ॾियण अल्लाह मिठे मोहम्मद के चवंदो सल मुझा सोना घुरन सल वशफा तू शफ ओ मुझा दिल पर घुरंदो वञ तू चवंदो वञ मां ॾींदो वञान तू हथ रखंदो वञ मां अल्लाह बख़्शींदो वञान सही जड़ो को शब्द न थींदो हुजूर फरमायो मां पंहिंजी उम्मत के सुञाणी सही कीअं पाण फरमा मुंहिंजी उम्मत जा चेहरा चोॾीअ जे चंड वांगुरु चमकंदा निमाज़ पढ़ण जे करे ॿई पेर ऐं ॿई बाहूं ऐं ॿई जेको मथो मुंहुं परे खां सॾे करे हौज़े कौसर मां सोन जा प्याला भरे करे प्यारींदुसि तंहिंजे करे मुंहिंजे साईं खे राज़ी कयो हुजूर जे तरीक़े ते ज़िंदगी गुज़ारियो ऐं महबूब वफ़ादार आहे हुजूर खे तव्हां राज़ी कयो कम जे ॾियारे अल्लाह तव्हांखे राज़ी कंदो ज़िंदगी बाकी मुलाकात बाकी मां दुआ थो कयां अल्लाह ताला तव्हांजे ख़ैर खे क़बूल फरमाए।